सॼी सिंध जी मटियारी ज़िले में बि वक़्फ़े सां जारी बरसाति तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में हज़ारे माण्हुनि जा घर रही पट थी विया आहिनि। उन ॾिस में हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या बाला ऑफिसर मुतासिरनि जी सार न लधी आहे। वक़्फ़े सां बरसाति सबबि केतिरनि ई ग़रीबनि जा अझा किरी पवण जे करे लॾ पलाण जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं पिणु बरसाती पाणी हेठि अची वियूं आहिनि। जॾहिं त नंढनि वॾनि शहरनि में ॻोठनि मटियारी ख़ैबर खंडू उरेरोलाल न्यू सईदाबाद खंडू शहर पुराणी सईदाबाद बखर जमाली काज़ियाबाद कॉलोनी भले ॾिनो काका ॻोठ करीम बख़्श रिंद यार मोहम्मद रिंद अब्दुल्ला लाशारी सैयद बिलाल शाह समेत ॿियनि केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में बि माण्हुनि जा घर रही पट थी विया आहिनि ऐं ॻोठनि जे रहवासियुनि जो शहरनि सां राब्तो कटियल आहे। मुतासिर थियल माण्हुनि चयो आहे त असांजा बचा दरपदर थी विया आहिनि। बरसाति असांजो सभु कुझु तबाह करे छॾियो आहे। जंहिं करे असां बे यारो मददगार खुले आसमान हेठि वेठल आहियूं। गर्मी मच्छरनि ॿियनि ज़हरीले जीतनि ऐं बुख जे करे मासूम ॿार ॾींहं राति दाहूं कनि था। बचनि जी तकलीफ़ असांखां हाणे बर्दाश्त नथी थिए पर असां ग़रीब मिसकीन बेवस लाचार माण्हू ॿियो करे बि छा था सघूं। केर बि असांजी सार लहण वारो नाहे। हुननि मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि बाला ऑफिसरनि ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त मुश्किल जी इन घड़ी में संदन मदद कई वञे।